साथियों, उम्मीद तो खुश हूंदो। अज 8 जनवरी 2025 ऐं आउं हिन वक़्तु लाबेल यूनिफॉर्म ते मौजूदु आहियां। हिकु लाड़ो अवल असां सां इमाम मस्जिद जेको आहे राब्तो कयो त मुंहिंजूं 5 बेबियूं आहिनि जिन मां 4 स्कूल पढ़ंदियूं आहिनि। उन्हनि जे लाइ मां ॿाहिराड़ी जी मस्जिद में पेश इमाम आहियां। मूंखे उन्हनि जे लाइ यूनिफॉर्म, स्कूल बैग ऐं शूज़ खपंदा आहिनि। त ही अलहमदुलिल्लाह अॼु असां आयासीं। सभ खां पहिरियों त ही जेका मौली साहब जी 10 सालनि जी बेबी आहे, ही उनजे लाइ, ॿी बेबी 8 सालनि जी आहे उनजे लाइ, टी बेबी 7 सालनि जी आहे उनजे लाइ, ऐं 5 सालनि जी बेबी जे लाइ। ही 4 वरितासीं ऐं 4 असां ही जेके आहिनि, हे 2 नंढियुनि जा जेके आहिनि स्कूल बैग आहिनि, ऐं ही 2 जेका आहे, ही हिकिड़ी जेका 8 सालनि जी आहे उनजे लाइ, ऐं ही जेका आहे 10 सालनि जी बेबी उनजे लाइ। ही असां 4 जेके आहिनि उहे स्कूल बैग वरिता आहिनि ऐं 4 शूज़ वरिता आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, ऐं शूज़ बि सुठे वारा। हल्की शइ कोशिशि करे न वठंदा आहियूं। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जेकर तव्हां का बि शइ ॾियो, कंहिंखे बि ॾियो, त सुठे में सुठी शइ ॾियो जेका तव्हां पंहिंजे बचड़े जे लाइ पसंदि कयो। हूअं बि मां हितां ई तव्हांखे ॾेखारियां थो, अदा हेॾे कैमरा ते फेराए, लाबेल बुक्स यूनिफॉर्म ते मौजूदु आहियां। गुलाम नबी वीडियो ठाहे थो पियो ऐं सदाईं मां त पंहिंजे बचड़नि जा इन्हनि खां ई वठंदो आहियां। ही 5 सालनि जी बेबी जे लाइ, 7 सालनि जी बेबी जे लाइ, ऐं ही 8 सालनि जी बेबी जे लाइ, ऐं ही 10 सालनि जी बेबी जे लाइ। इमाम मस्जिद बि असां सां गॾु आहे, पर हुनजो चहिरो आउं नथो ॾेखारियां। ऐं ही ख़िदमतूं अलाह जी रज़ा जे लाइ आहिनि। फ़क़ीर अरसलान हबीब वेलफेयर फाउंडेशन अल्हम्दुलिल्लाह दुनिया जे अंदरि, जीअं JDC वारो चए थो त दुनिया में पहिरियों नंबर असांजी लेबॉर्ट्री आहे, किथे बि कोन्हे। जेकर उहो पहिरें नंबर ते आहे दुनिया में, त अल्हम्दुलिल्लाह अलाह से असांखे सादत नसीब कई आहे त दुनिया में 2 नंबर ते अलाह से असांखा लाड़काणे वासियुनि ऐं सिंध बलूचिस्तान जा माण्हू जेके हिते इलाज लाइ अचनि था उन्हनि जे लाइ लेबॉर्ट्री ठाहिराई आहे, ऐं उहा लैब असांजी दुनिया में 2 नंबर आहे। पाकिस्तान में बि 2 नंबर आहे। लाड़काणे में त हूअं ई आहे ई कोन, हुनजे करे अलाह साईं जो शुक्र आहे। ऐं उन सां गॾोगॾु ही ख़िदमतूं बि बारी ताला जा किरोड़े करम एहसान जेको वठे पियो। ऐं हिन वक़्तु असां ही समूरो सामान खणी हलूं था, हली हिन जो बिल करायूं था। आधा हलता नौजवान, सो तव्हां सां साइड थियो भली। आधा ही खयूं अचु कैमरा, तूं थोरो हिनखे स्टॉप कर बाक़ी।